मटियारी हेडक्वार्टर वारे शहर जे डॉक्टर कॉलोनी जे रहवासियुनि पारां बरसाती पानी जी निकाली न थियण ऐं राशन न मिलण ख़िलाफ़ एतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे मटियारी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन सोलंकी। जी फिदा हुसैन, आगाह कजो। जीअं त तव्हांखे आगाही ॾींदो हलां त मटियारी हेडक्वार्टर जे कॉलोनी डॉक्टर कॉलोनी जे रहवासियुनि पारां बरसाती पाणी जी निकाली न थियण ऐं राशन न मिलण खां एतिरे मुज़ाहिरो कयो वियो आहे। एतिरे मुज़ाहिरे जी अॻवानी फरीद मल्हार, रिजवान सूरो, बशीर खोसो, साइनू चानियूं, मसमात गुल खातून, चांग, शुएब मुफ्ती, इस्माइल ॿिया करे रहिया हुआ। मुज़ाहिरे DC मटियारी AC मटियारी ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन जो चवणो त असां ज़िले जे हेडक्वार्टर ऐं डिप्टी कमिश्नर हाउस मटियारी जे भरिसां रहंदा, पर 3 महीना गुज़री विया आहिनि, पर अञा ताईं असांजे घरनि गलियुनि ऐं कब्रिस्ताननि मां बरसाती पाणी निकाल नाहे करायो वियो। असां पंहिंजी मदद पाण ते मिटी लाराए रस्ता ठाहे रहिया आहियूं। मुज़ाहिरीन इल्ज़ाम आणंदे चयो त डिप्टी कमिश्नर मटियारी अदनान रशीद ऐं असिस्टेंट कमिश्नर मटियारी अदील अहमद सोऊ असांखे कूड़ा दिलासा ॾेई विया आहिनि त तव्हांजी कॉलोनीअ मां पाणी निकाल कराईंदासीं, पर अञा ताईं पाणी निकाल नाहे करायो वियो। असांखे मुकमल तौर नज़रअंदाज कयो पियो वञे। असांखे राशन जो हिकु कटो बि न ॾिनो वियो। असांजा ॿार बचा गंदे पाणीअ में ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। असांजा ॿार स्कूल बि नथा वञी सघनि। ॿार दीनी दुनियावी तइलीम खां महरूम बनियल आहिनि। बरसाती पाणी सबबि महिरबानी फिदा हुसैन, आगाह करण जे लाइ।